सर मैं इनको एक और चीज बताता हूं, मैं आज भी कहता हूं, मेरे साथ पीटीआई का बंदा इलेक्शन लड़ा था सर, जमानत जब्त हो गई थी उसकी, 3000 वोट भी नहीं ले सका मेरे खिलाफ। आओ, मैं आज भी चैलेंज करता हूं, यहां से अपना सबसे सीनियर मेंबर लाओ, मैं इस्तीफा देता हूं, मेरे से इलेक्शन लड़के दिखाओ, लाओ अपना सीनियर। मैं फिरदौस साहब को कहता हूं, आए से लड़ा इलेक्शन, और ये ओपन चैलेंज है आपका मेरे डिस्ट्रिक्ट में कोई भी सीट उठा लो, आओ, जब हम बात करते हैं तो आओ ना, हमारे से बात करो। बाकी यहां पे खड़े होके जी बैनर लेके कभी यहां तमाशा कभी वहां तमाशा, मैं आज कह रहा हूं इंशाअल्लाह इस फ्लोर ऑफ द हाउस में कह रहा हूं, जब 2023 में जी तो मां आकिल खान चांडियो 2018 जी इलेक्शन में पीटीआई तरफा PS 17 ते कैंडिडेट, मुझे साम्हूं जो पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हो बुरहान चांडियो, उन कल सूबाई असेंबली में जेका तकरीर कई आहे उहा सरासर ग़लति आहे त पीटीआई जे उम्मीदवार जी ज़मानत ज़ब्त थी वई आहे, इहा ग़लति आहे। मां 7000 ऐं कुझु वोट खिया आहिनि। जीअं त साम्हूं पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हुयो ऐं क़ौम जो सरदार हुयो, मां हिकिड़ो मिडिल क्लास जो माण्हू जेको आहे सो हुनजे साम्हूं इलेक्शन विड़ी, हुननि वटि पैसो हुयो, तमामु करोड़ों रुपया ख़र्च कया, जंहिंमें 4 त टाउन कमेटीज़, जंहिंमें वारई आहे, नसीराबाद आहे, गाजी खुआवड़ आहे ऐं वगड़ा, सालनि जी करप्शन करे चइनी टाउन कमेटीज़ जा पैसा लॻाया विया इलेक्शन में, वोटरनि खे धमकायो वियो, रिटाइडिंग ऑफिसर ख़रीद कया विया, माण्हुनि खे क़ुर शरीफ़ ॾिना विया, माण्हुनि खे क़ुर शरीफ़ खणी हली विया, एतिरो हुननि खे परेशान कयो वियो। मुंहिंजी ज़मानत ज़ब्त न थी आहे, मां सख़्तु मुक़ाबिलो कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला 2023 जी इलेक्शन में मां सख़्तु मुक़ाबिलो कंदुमि। जेकॾहिं असांजे चेयरमैन साहिबु चाहियो पीटीआई टिकट ॾिनी त इंशाअल्लाह ताला इहा बि नवाब साहिब जी चैलेंज पूरी कंदासीं जेका हुन चैलेंज कई आहे। ऐं पाण जॾहिं त नवाब साहिब 2008 जी इलेक्शन में नजमुद्दीन अबड़ो साहिब खां बुरी तरह शिकस्त खाधी ऐं ज़मानत ज़ब्त थी वई हुअसि, जंहिंखां पोइ हुन पीपल्स पार्टी ज्वाइन कई ऐं जेका बि सूबाई असेंबली में ॻाल्हि कई वई आहे इहा सरासर ग़लति आहे।